नाज़रीन, सगी में चना बिरादरी के माण्हुनि पारां वधंदड़ बदअमनी ऐं अनाज सां भरियल ट्रैक्टर ट्राली फुरथण वारे वाक़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे फुरथियल अनाज, ट्रैक्टर ट्राली ऐं ॿियो सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। पेश आहे मज़हर मंगणेजो जी ही रिपोर्ट। सगियूं शहर के शाही बाज़ार में बीठा हूँ जिते चना बिरादरी जा माण्हू टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा चवणु आहे। फुर्शी आहे छोकिरे खे धक हणी फिटी करे आने 7 ॼणा, हिकिड़ो अनवर सुञातल आहे, इन जो इंसाफ़ शे। ममू चना थाने जे सगिन शहर जे विच में बीठा आहियूं। असां सां ज़ुल्म थियो वियो आहे। 120 गुणियूं ट्रैक्टर ट्रालीअ ते लोड थियल हुयो। राति नामालूम धाड़ेल आया, असांजे ड्राइवर सजाद खां फुर करे विया आहिनि, जंहिंमें ड्राइवर असांजो अनवर चंद नाले सां सुञातो आहे। ॿिया 6 नामालूम धाड़ेल हुयसि, साण फुर कयूं हलिया विया आहिनि। असांखे इंसाफ़ मिलियो वञे। ऑफिस में डीआईजी साहब खे गुज़ारिश आहे त असां ते महिरबानी करे असांखे सामान मोटी मिलियो वञे। ट्राली मोटरायो वञे, जीअं त ममून चना जे हद मां हिकु ट्रैक्टर ट्राली फुर थी वियो आहे, जंहिंमें 120 बोरियूं कणिक आहे ऐं उन ते ड्राइवर खे सजाद खे धक हणी फुर करे विया आहिनि। उन में हिकु सुञातल आहे, बाक़ी 6 न सुञातल आहिनि। हिकिड़ो जो नालो अनवर चनू आहे, जेको ट्राली फुर करे फरार थी वियो आहे। त मामून चना सगिन जे शहर खां अलॻि ट्रैक्टर ट्राली कंदड़ ताजन जो अगवा थी आहे, उनजे ड्राइवर खे धक हणी ऐं काए वियो आहे। ऐं ॿियो जेको सुञातल आहे उहो अनवर चनू आहे, 6 वरी नामालूम आहिनि। महिरबानी। कैमरामैन अतर अली मंगणेजो सां गॾु मज़हर अली मंगणेजो, महरान टीवी, सगियूं।